दोस्तो ही आहे खिज़र उमर जंहिं 25 सालनि जी उमिरि में 8 करोड़ जी पिराडो ख़रीद कई आहे जेको असांजे मुल्क जे वॾनि कारोबारी माण्हुनि जी सुवारी आहे। दोस्तो खिज़र उमर जो ताल्लुक़ु लिया सां आहे। हिकु ग़रीब जो ॿारु आहे जंहिं हिकु ग़रीब घराणे में अखि खुली, जंहिंजो वालिद हिकु मज़दूर हुयो। थोरी तालीम हासिलु करण खां पोइ संदसि वालिद सैलून ते छॾे आयो त जीअं तालीम न हुअण करे संदसि मज़दूरी में ज़िंदगी न गुज़री वञे। पर खिज़र उमर मुल्क जा हालात ख़राब हुजण सबबि दोस्तनि सां गॾु ग्रुप वीडियो भरणु शुरू कयूं। यूट्यूब ऐं फेसबुक ते हिकु चैनल ठाहे ग्रुप वीडियो ठाहे अपलोड करणु शुरू कयूं। माण्हुनि जी पसंदीदा मौज़ू ते फ़नी वीडियोज़ हिन जे चैनल खे 4 चंड लॻाए छॾिया। हीउ पंहिंजे चैनल जो पाण ई प्रोड्यूसर आहे, पाण ई राइटर आहे। हिन वक़्तु हिन जो चैनल 50 लख खां 1 करोड़ ताईं महीनो कमाए थो। असां जहिड़ा नौजवान अक्सर करे बेरोज़गारी जे करे मायूस आहिनि या त वरी 30, 40, 50 हज़ार ते नौकरी करे रहिया आहिनि। मुल्क जे सियासतदाननि सां शिकायतूं करे रहिया आहिनि। दोस्तो असांखे बि पंहिंजी सलाहियतुनि ते भरोसो करे महिनत करणु खपे। यादि रखो, जॾहिं इंसानु कोशिशि करणु शुरू कंदो आहे ज़िंदगी में खोड़ सारियूं मुश्किलातूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। हिकु ॾींहुं अलाह साईं इंसान जी तक़दीर ज़रूरु मटाईंदो आहे त महिनत कयो ऐं अॻिते वधो। लास्ट में तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुमि, जे अगरि तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त महिरबानी करे लाइक, फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।